अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो आम पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों, तव्हां सिंध टीवी ते ॾिसी चुका आहियो त दौलाब ड्रामे जा 3 टीज़र अची चुका आहिनि ऐं वॾे धमाके सां। ऐं ॿिए पासे काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि त दौलाब ड्रामे जी प्रोमो हाणे कॾहिं ईंदी। तो दौलाब ड्रामे जी प्रोमो ईंदी, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो जल्द खां जल्द। उनजी हाणे प्रोमो में देर न लॻंदी, जल्द खां जल्द आम पहिरियों खे ॾिसण वटां मिलंदो। तो दौलाब ड्रामे जी ज़बरदस्त कहानी आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं ॿिए पासे तव्हां भाइरनि जे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। KTN टीवी ते जहांगीर ड्रामे जी प्रोमो रिलीज़ थी चुको आहे। जहांगीर ड्रामे खे मथे हफ़्ते में हलायो वेंदो, अंगारे ऐं सूमर जे ॾींहुं। तो इहो ड्रामो तव्हां ॾिसण वटां ज़रूरु मिलंदो, अंगारे ऐं सूमर जे ॾींहुं। तो हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा ऐं असांजो हिन वीडियो खे शेयर कंदा जीअं काफ़ी दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त जहांगीर ड्रामो KTN टीवी ते हाणे मथे हफ़्ते में अचण वारो आहे। तो KTN टीवी वारनि जो ऐं सिंध टीवी वारनि जो ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। उन्हनि जहांगीर ड्रामे खे इन करे हलायो जो मथे हफ़्ते में जॾहिं दौलाब ड्रामो ईंदो त जहांगीर ड्रामे खे शोहरत न मिलंदी। दोस्तों, उनजे करे हुननि जहांगीर ड्रामे खे टाइम ॾेई छॾियो त मथे हफ़्ते में हलायो वेंदो। तो अगरि दौलाब ड्रामो आयो त पोइ जहांगीर ड्रामे खे एतिरी शोहरत न मिलंदी, यानी उन जा चाहींदड़ एतिरा न हूंदा जेतिरा ई दौलाब ड्रामे जा हूंदा। दौलाब ड्रामो न अचण सां ई मशहूरु थी वियो। उन्हनि खे त ख़बर आहे त दौलाब ड्रामो आयो त पोइ जहांगीर ड्रामो मशहूरु न थींदो। तो असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।